ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ जो चवणु आहे त ईद अल अज़हा जे मौक़े ते सफ़ाई जा इंतज़ाम ॾिसी सुठो लॻो। असांखे सफ़ाई जे इंतज़ामनि खे रुॻो ईद ताईं महदूद नाहे रखिणो। साफ़ सुथरो पंजाब मुहिम जारी रहणु घुरिजे। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ तक़रीब खे ख़िताब कयो आहे। चवे थी त सफ़ाई जे लाइ जंहिं बि मशीनरी जी ज़रूरत पवंदी फ़राहम कई वेंदी। अवां खे आगाह कंदासीं। लाहौर मां ब्रेकिंग न्यूज़ आहे। लाहौर में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ जो चवणु आहे त ईद अल अज़हा जे मौक़े ते सफ़ाई जा इंतज़ाम ॾिसी तमामु घणो सुठो लॻो। असांखे सफ़ाई जे इंतज़ामनि खे रुॻो ईद ताईं महदूद नाहे रखिणो। मरियम नवाज़ चवे थी त साफ़ सुथरो पंजाब मुहिम जारी रहणु घुरिजे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ लाहौर में तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त सफ़ाईअ जे लाइ जंहिं बि मशीनरीअ जी ज़रूरत पवंदी फ़राहम कई वेंदी। मुहिम खे रुॻो ईद ताईं न पर सॼो साल जारी रहणु घुरिजे। लाहौर में वज़ीर आला पंजाब तक़रीब खे ख़िताब कयो आहे। चवे थी त असांखे सफ़ाई जे इंतज़ामनि खे रुॻो ईद ताईं महदूद नाहे रखिणो। साफ़ सुथरो पंजाब मुहिम जारी रहणु घुरिजे।